मैंने इस मुंतखब ऐवान को अपनी मारूजात पेश की थी, उसके अगले दिन ऑनरेबल चीफ जस्टिस ने प्रोसीडिंग के दौरान एक उन्होंने रिमार्क्स दिए और कहा कि असेंबली में कई लोग जेलें काट कर वहां पर तकरीरें कर रहे हैं। तो क्या ये जुर्म है कि पूरा अपना मुकदमा लड़कर हाई कोर्ट्स के सामने और मेरिट पर फैसला हो, तो ये क्या इज्जत और तौकीर की बात है, या मुझे आप बताएं कि शर्मसारी की बात है और नदामत की बात है। लेकिन मैं चीफ जस्टिस से जरूर पूछना चाहता हूं कि एक ऐसा जज जिसके खिलाफ इल्जामात की हद तक बहुत सख्त इल्जामात लगे हैं, आप उनको साथ बिठाकर कौम को क्या पैगाम देना चाहते हैं? इस ऐवान का मुंतखब नुमाइंदा हूं, मुझे अगर बात करनी है तो पहले मैं अपने गिरेबान में झांकूंगा। इसी हवाले से यही कानून सब पर लागू होता है। मुंहिंजी क़ौमी असेंबली में तकरीर बाद चीफ जस्टिस चयो त जेल काटींदड़ बि असेंबली में तकरीर करे रहिया आहिनि। असां त मेरिट ते ज़मानत वरिती आहे। हिकु जज जंहिं ते करप्शन जा इल्ज़ाम आहिनि, चीफ जस्टिस उनखे पाण सां गॾु बेंच में बीहारे कहिड़ो पैगाम ॾेई रहियो आहे। क़ौमी असेंबली में खिताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त कुझु बि ॻाल्हाइण खां अॻु पंहिंजे जीअ में जाती में ॾिसण वारा असूल सभिनी ते लागू हुजण घुर्जनि। बरतानवी एजेंसी मूंखे FI वारे केस में क्लीन चिट ॾिनी, कार्रवाई जो बाइकाट नाहे कयो। मौजूदा हुकूमती बेंच ते असांखे एतिराज़ आहिनि। हिन बेंच फ़ैसिलो कयो त 100% इंसाफ़ जी घुर्जुनि जे उबतड़ हूंदो। इसराइल सां वापार बाबति कूड़ियूं ख़बरूं हलाए अजाए वाविला कई पई वञे। पाकिस्तान फ़लस्तीन बाबति पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु आहे। चीफ जस्टिस जुडिशियल ऑर्डर खिलाफ इंतजामी ऑर्डर जारी नथो करे सघे। सुप्रीम कोर्ट जे रजिस्ट्रार वटि बि जुडिशियल ऑर्डर कालादम करार ॾियण जो को बि इख्तियार न आहे। सुप्रीम कोर्ट जे सीनियर जज जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सां रजिस्ट्रार ऑफिस खे ख़त लिखी छॾियो। कापी अटॉर्नी जनरल खे बि विञाई वई। ख़त में चयो वियो आहे त 31 मार्च वारो सर्कुलर 3 रुकनी बेंच जे फ़ैसिले जे भञकड़ी आहे। अव्हां खे सीनियर ऑफिसर तौर पंहिंजी ज़िम्मेवारी जो अंदाज़ो हुजणु घुर्जे। सुप्रीम कोर्ट ऐं अव्हां जे मुफ़ाद में बहितर आहे त उहो सर्कुलर वापसि वरितो वञे। चीफ जस्टिस साहब इंतजार आहे त कॾहिं था इजलास घुरायो। जी इजलास में हिकु जज ते लॻल इल्ज़ाम जो जाइज़ो वरितो वियो। सुप्रीम कोर्ट जे सीनियर जज सुप्रीम कोर्ट जे सीनियर जजिस ऐं जुडिशियल काउंसिल जे मेंबरनि जस्टिस काज़ी फ़ाइज़ी साहब ऐं जस्टिस तारिक मसूद सुप्रीम जुडिशियल काउंसिल जे सरबराह ऐं ॿियनि मेंबरनि खे ख़त लिखी छॾियो। ख़त में चयो वियो आहे त सुप्रीम जुडिशियल काउंसिल जो इजलास घुराए जज ते लॻल इल्ज़ामनि जो जाइज़ो वरितो वञे। से शेयर कर रहा हूं कि इतने हसास, इतने अहम कौमी और आईनी मामले को इस उजलत में
और इदारे में बैठे हुए दीगर मुअज़्ज़ज़ जज साहिबान के फैसलों और उनकी आरा को पसे पुश डाल के अगर ये फैसला किया जाएगा तो यकीन मानिए जनाब चीफ जस्टिस, ये एक मुतनाज़े फैसला रहेगा। ऐसे फैसलों को कौम की हमायत नहीं मिलती। आपने आज भी उठते हुए कहा कि सियासी जमातें, ऑपोजिशन और हुकूमत बैठ के, मुख्तलिफ जो पोलिटिकल पार्टीज है वो बैठ के अफहाम तफहीम से कोई रास्ता निकाल लें, खुद कोई ऐसा हल निकाल लें, वो आपके लिए बेहतर होगा। मैं आपसे दस्तबदस्ता अर्ज करता हूं कि पहले अपना घर तो दुरुस्त। सुप्रीम कोर्ट क़ौमी ऐं हसास मामले ते तकड़ में फ़ैसिलो कयो त उहो तकरारी हूंदो। अहिड़े फ़ैसिले खे क़ौम जी हिमायत न मिलंदी। चीफ जस्टिस सियासी पार्टियुनि खे गॾु विहण जी तजवीज़ ॾिनी। कंहिं सां ॿधी चवां थो त पहिरियां पंहिंजो घर ठीकु कयो। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे चयो आहे त पार्लियामेंट मां मंज़ूर कयल अदालती सुधारनि वारे बिल ते सदर सही नथो करे। सदर उहिदे जो एतिराम करे सियासी पार्टी जो वर्कर न थिए। सदर पाण आइन जूं भञकड़ियूं करे रहियो आहे। चूंडुनि लाइ केतिरा अलकार घुर्जनि, केतिरे फंड्स जी ज़रूरत आहे। सुप्रीम कोर्ट दिफ़ा ऐं नाणे वारनि सेक्रेटरीज़ खे लिखत में सुभाणे ताईं जवाब जमा कराइण जी हिदायत करे छॾी। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त फौज जो हर यूनिट जंग लाइ नाहे हूंदो। फोर्सिस में नेवी ऐं एयरफोर्स बि हूंदी आहे। इलेक्शन कमीशन जे वकील इरफान कादर दलील ॾींदे चयो त चूंडुनि जी तारीख़ ॾियणु सुप्रीम कोर्ट जो न पर इलेक्शन कमीशन जो कमु आहे। सुप्रीम कोर्ट पहिरें फ़ैसिले में चई चुकी आहे त इलेक्शन कराइण वारो हुकुम 4-3 जो आहे या 3-2 जो। पीपी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी नओं दरो पचण बाद लाड़काणे पहुतो। पीपी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर ॾोहारियुनि सां मुक़ाबले में शहीद थी वियल पुलिस एहलकार गुलाम अब्बास लगारी जे वारसनि वटि पहुची वियो। शहीद जे भाउ गुलाम रसूल लगारी सां ताज़ियत। बिलावल भुट्टो ज़रदारी सुभाणे शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी वरसी तक़रीब में शिरकत कंदो। मटियारी मोटरवे स्कैंडल में मुलविस 2 डीसीज़ जी करप्शन जो नओं स्कैंडल बि मंज़र ते अची वियो। मटियारी ऐं नुसरत फिरोज़ जे डीसीज़ पारां बोर मुतासिरनि जे रिलीफ ऐं बहाली लाइ आयल फंड्स में बि घोबिन जो इंकशाफ ऑडिटर जनरल ऑफ पाकिस्तान जी रिपोर्ट में थियो आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त मटियारी जे अॻूणे डीसी अदनान रशीद फंड्स मां 4.5 करोड़ रुपया कढराया। अॻूणे डीसी नुसरत फिरोज़ ताशफीन आलम गैर कानूनी तौर 3.5 करोड़ रुपया कढराया। ॿिन्ही डीसीज़ रक़म गैर कानूनी तौर ओपन चेक ज़रिए बैंक मां कढराई।